अवाइली दौर खां वठी इंसान सफ़र में रहियो आहे, हिकु हंध खां ॿिए हंधि मुसाफ़िरी कंदो रहियो आहे। पोइ कूत सांगे पाणीअ लप सांगे या वसीलनि जे लाइ पर हुन मुसाफ़िरियूं कयूं आहिनि। दौर बदिलजे थो ऐं इंसान मोटरुनि कारुनि ते बि मुसाफ़िरी करे थो, पर मुसाफ़िरी अञा बि जारी ऐं सारी आहे। अवाइल में जॾहिं मुसाफ़िरी कबी हुई त उन जो तरीक़ो हो त उठनि जो काफ़िलो संभराइबो हो, उन ते सामान लॾिबो हो ऐं पोइ गॾिजी सॾिजी सफ़र ते निकिरबो हो। इहो हो तरीक़ो मुसाफ़िरीअ जो। जॾहिं सभई गॾिजी काफ़िले जे सूरत में निकिरंदा त गोया इहो हिकिड़ो ख़ानदान हो या हिकिड़ी आकह हुई या हिकिड़ी फैमिली हुई जेका सफ़र ते निकिती थिए, जंहिंमें हिक ॿिए जो भरपूर ख़्यालु रखी ऐं माण्हू सफ़र कंदो हो। इहा सॼी आखाणी लतीफ़ साईं हिकिड़े बैत में विझी असांखे सम्झायो। चई मयन मथे समरा खुयन सॾ करीन। मयो यानी उठ ऐं समर यानी सामान। समर सिंधी ॿोलीअ में ॿ आहिनि, हिकिड़ो से सां लिखिजे, हिकिड़ो सीन सां लिखिजे। से सां लिखजंदड़ समर जी माना थिए मेवो ऐं सीन सां जेको लिखिजे उन जी माना थिए मुसाफ़िरीअ जो सामान या राह जो तोशो, जेको सफ़र लाइ गॾु खणिजे। पोइ उन में खाधे पीते पहिरण ओढ़ण तोड़े हिफ़ाज़त जो सामान सभ जो सभु गॾिजी समर चवराए। हाणे लतीफ़ साईं चवे थो त मयन मथे समरा खुयन सॾ करीन। उहे जेके खोहिजी विया आहिनि, उहे जंहिंजो सामान ख़तमु थी वियो आहे, उहे जंहिंजा जानवर वहट मरी विया आहिनि, उहे जेके सफ़र करण जे लाइक़ु न रहिया आहिनि, उन्हनि खे सॾ था कनि। ही लांघाऊ अची थिया न, उन्हनि खे ॾिठो अथनि, हाणे उन्हनि खे सॾीनि था। अचो असांजे वहटनि ते सामान रखो, तव्हांखे खणाए हलूं था ऐं तोड़ पुॼाईंदासीं। छो साथ निभायो नीन इहे पर संदी सजणे। ही जेके मुंहिंजा महबूब आहिनि, ही जेके मुंहिंजा सजण आहिनि, इहे इन्हनि जी परे आहे त ही साथ निभाए तोड़ पुॼाईंदा, मंज़िल ते रसाईंदा। गस में राह में रस्ते में रोले कोन वेंदा। ही तोड़ पुॼाइण वारा माण्हू आहिनि। मयन मथे समरा खुयन सॾ करीन, साथ निभायो नीन इहे पर संदी सजणे।